पेश कंदा त सिंध जी तालीमी सूरत-हाल खे कीअं बहितर बणाए सघे थो। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में मां हींअर माइक हैंड ओवर कंदुमि डॉक्टर ज़ैद फ़ीज़ जे हवाले। मां हिन लाइ तव्हां सभिनी खे जेको आहे सो मुबारक ॾींदुसि। मुझे मां डॉक्टर ज़ैद फ़ीज़ आहियां, कराची यूनिवर्सिटी में माइक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट में मां प्रोफेसर आहियां। मुझे हिकिड़ो तजुर्बो आहे तालीम खे ॾियण जे हवाले सां त सिंध जी तालीमी जेको निज़ाम आहे उन जे हवाले सां कुझु तजवीज़ूं मां पंहिंजे तजुर्बे जी रोशनीअ में शेयर करणु थो चाहियां। ॾिसो, तालीम हिकिड़ो शोबो आहे, दुनिया में जेके बि शोबा हूंदा आहिनि उहे वक़्त सां तरक़ी कंदा आहिनि। तव्हां टेलीकम्युनिकेशन जो शोबो ॾिसो, अॻे टेलीफोन कीअं हूंदी हुई ऐं अॼु जे दौर में असां सभिनी जे खीसनि में हिकिड़ी स्मार्ट फोन मौजूदु आहे, जेको अॼु जे दौर जो हिकिड़ो तमामु वॾो इनकलाब आहे। ॼण त सॼियूं लाइब्रेरियूं तव्हांजे खीसनि में बंदि आहिनि। अहिड़ी तरीक़े सां ट्रांसपोर्ट जो शोबो आहे, उन तरक़ी कई आहे, उन में तव्हां ॾिसो था त नयूं नयूं हिकिड़ियूं शयूं अचनि थियूं। अहिड़ी तरीक़े सां तालीम जे शोबे में तरक़ी कई आहे ऐं असां बि एजुकेशनिस्ट या जेके इन शोबे सां वाबस्ता आहियूं, असां लाइ तमामु ज़रूरी आहे त दुनिया में जेके तालीमी रुझान, जेके पढ़ण पढ़ाइण सिखण सेखारण जा जेके ज़रिया आहिनि, उन्हनि में दुनिया में कहिड़ी कहिड़ी जिदत आई आहे उन जे बारे में असांखे मालूमात हुजणु घुरिजे। पंहिंजो पाण खे, पंहिंजे प्रोफेशन खे अपडेट असां जेकॾहिं कंदासीं त ज़ाहिर आहे असांजो इहो शोबो तरक़ी कंदो। इहा ॻाल्हि तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त पाकिस्तान जो या सिंध जो जेको तालीमी निज़ाम आहे उहो एतिरो सुठो न आहे। तव्हां प्राइमरी तालीम खे वठो या सेकेंडरी एजुकेशन या कॉलेजिस हुजनि या यूनिवर्सिटीज़ हुजनि, असांजो तालीमी मयार सुठो न आहे। इहा असां सभिनी खे ख़बर आहे। सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इहो असांजो तालीमी जेको निज़ाम आहे इहो सुठो छो न आहे। इन जा ज़रूर के सबब हूंदा। इन्हनि सबबनि ते जेसि ताईं असां नज़र न रखंदासीं, इन्हनि जा जेके असबाब जेके न ॻोल्हींदासीं त ज़ाहिर ॻाल्हि आहे असां हिन मसइले खे हल न करे सघंदासीं। असां तालीम जे बारे में असां इहो ॿुधंदा आहियूं नंढे हूंदे खां वठी त तालीम क़ौमनि खे सुधारींदी आहे। मुल्कनि जी जेका तरक़ी आहे, क़ौमनि जी जेका तरक़ी आहे, उहा तालीम सां वाॻियल हूंदी आहे। पर असां जेका तालीम ॾियूं था, हिते जेका असां सिंध में तालीम आहे उहा तालीम न आहे जेका मुल्कनि खे तरक़ी वठाए ॾींदी आहे। उन जा कहिड़ा सबब आहिनि? पहिरियों मां सवाल तव्हांजे साम्हूं छॾियां थो, उन खां पोइ पंहिंजे लेक्चर में मां उन सवालनि जा जवाब ॻोल्हण जी कोशिशि कंदुसि। मां सम्झां थो त ॿ शोबा अहिड़ा आहिनि जेके आहिनि त प्रोफेशन, पर हक़ीक़त में दे आर सर्विसिस टू द मैनकाइंड। हिकु डॉक्टरीअ जो शोबो ऐं ॿियो उस्ताद जो शोबो। इनखे मां मिसाल ईअं सम्झाईंदुसि त मिसाल जे तौर ते कंहिं डॉक्टर वटि को मरीज़ थो अचे त डॉक्टर हुनखे फीस त वठंदुसि, पर हुनखे दवा ईअं नथो ॾेई सघे त 100 रुपयो जेकॾहिं तूं मूंखे ॾींदे त मां तोखे 1 टिकी लिखी ॾींदुसि, जेकॾहिं तूं मूंखे 200 ॾींदे त मां तोखे 2 टिकियूं लिखी ॾींदुसि ऐं 300 ॾींदे त 3 टिकियूं लिखी ॾींदुसि। छो जो इहो हिकिड़ी इंसान जी सिहत जो, हुनजी ज़िंदगीअ जो, हुनजी हयातीअ जो सवाल आहे। अहिड़ी तरीक़े सां हिकिड़ो उस्ताद जॾहिं हिकिड़े क्लास खे पढ़ाए थो त जेकॾहिं हू इन हिसाब सां पढ़ाईंदो त मूंखे पघार जेकॾहिं ख़राबु सुठी न मिलंदी त मां सुठो न पढ़ाईंदुसि, ऐं जेकॾहिं पघार सुठी मिलंदी त मां सुठो पढ़ाईंदुसि, इहो करे नथो सघे। इहो एथिक्स जे ख़िलाफ़ आहे, छो जो इहा हिकिड़ी सर्विस आहे। डॉक्टर जेकॾहिं कंहिं मरीज़ जो इलाज सही न कंदो त हिकु हयाती वेंदी, ऐं उस्ताद जेकॾहिं सही न पढ़ाईंदो त हिकु नस्ल तबाह थींदो। त असांखे ज़रूरी आहे, मां पाण हिकिड़ो उस्ताद आहियां, मां सम्झां थो ज़िमेदारी खणी उस्तादनि जे मथां आहे ऐं उहे उस्तादनि खे कहिड़े तरीक़े सां पढ़ाइणु घुरिजे इन जे बारे में मूं वटि कुझु तजवीज़ूं आहिनि। अच्छा, असां सम्झंदा आहियूं त उस्ताद जो कमु ॿारनि खे पढ़ाइणु आहे, ईअं न आहे। उस्ताद जो कमु ॿारनि खे पढ़ाइणु न आहे, हुनजो जेको रोल आहे उहो कुझु ॿियो आहे। उनखे सम्झण जी ज़रूरत आहे त उस्ताद जो असल रोल कहिड़ो आहे। इन सवाल जे जवाब ते बचूं था। असां तव्हां ॾिठो हूंदो त असां वटि जेका तालीम हासिल कई थी वञे
उहा हिकु बेज़ारी मां हासिल कई वेंदी आहे। असां तालीम खे हिकु अज़ाब सम्झंदा आहियूं। को ॿार स्कूल माना विलिंगली वञणु न चाहींदो आहे, उहो उनखे हिकिड़ी मजबूरीअ विचां उहो पढ़ंदो आहे, पढ़णो आहे ज़रूरी आहे, माउ पीउ तव्हांखे मोकिलनि था, त जेके असां वटि जेका तालीम इम्तिहान था थियनि त असां हुनखे हिकिड़ो अज़ाब सम्झंदा आहियूं, मुसीबत सम्झंदा आहियूं। इहो छो आहे? असां वटि तालीम हिकु अज़ाब जे तौर ते छो थी सम्झी वञे? इन जा बि सबब हूंदा, उन्हनि सबबनि ते सोचणु घुरिजे त इहो छा सबब आहे जो असां तालीम खां हिकिड़ी मजबूरीअ बचां त पढ़ूं था, पर उनखे असां दिलि सां छो नथा पढ़ूं? अच्छा, ॿियो हिकिड़ो जेको असांजे तालीमी निज़ाम जो हिकिड़ो मसइलो इहो बि आहे त असां जो तालीमी निज़ाम सभिनी खे हिकु जहिड़ो बणाइण जी कोशिशि कंदो आहे। मिसाल हिकिड़े क्लास में हिकिड़ा जेके शागिर्द आहिनि त असांजो तालीमी निज़ाम सभिनी खे चाहींदो इहो आहे त ॼण सभिनी जूं मार्कूं सुठियूं अचनि, सभई ॼण त हिकु जहिड़ा थी वञनि। इहो मुमकिन न आहे। इहो ज़रूरी आहे अंडरस्टैंड करणु त प्राइमरी लेवल ते ख़ासि तौर ते या सेकेंडरी लेवल ते तव्हां वटि जेके ॿार मौजूदु आहिनि उहे ज़िंदगीअ जे हड़नी शोबनि जा एक्सपर्ट तयारु करण जी तव्हांजी हिकिड़ी ज़िमेदारी आहे। असांजो तालीमी निज़ाम रुॻो ॼण त इंजीनियर ऐं डॉक्टर खे थो ॻोल्हे, ॿिया ज़िंदगीअ जा जेके शोबा आहिनि उहे बि त इन प्राइमरी स्कूल मां निकिरी ऐं एजुकेशन हासिल कंदा। त हर ॿार हिकिड़ो मुख़्तलिफ़ आहे, हर ॿार जे अंदरि सलाहियत जुदा आहे। उस्ताद जो हिकिड़ी ड्यूटी हिकिड़ो कमु इहो आहे त जेकॾहिं तव्हां ॿार खे उन में लिकियल इन सलाहियत खे ॻोल्हण में जेकॾहिं तव्हां उनजी मदद करे सघो त इहा हिकिड़ी तमामु वॾी क़िस्म जी हिकिड़ी ख़िदमत थींदी। ऐं असांखे सभिनी खे हिकु जहिड़ो नाहे बणाइणो। असांजी जेका मां पहिरियों सुवाल छॾियो जो असांजी क़ौम छो नथी तरक़ी करे, असांखे मुख़्तलिफ़ ज़हननि जी परवरिश करणु घुरिजे। हर ॿार मुख़्तलिफ़ आहे, उनजो मिज़ाज मुख़्तलिफ़ आहे, उनजी सोच मुख़्तलिफ़ आहे, उनजी इहा इन्फरादियत क़ाइमु रखणु घुरिजे, उनखे हथी ॾियणु घुरिजे त जीअं हू क़ौम जी तरक़ी वठाइण में हिकिड़ो पंहिंजो रोल पैदा करे सघे। हिकु जेका ख़ासियत ॿार में ॾाढी ज़रूरी हूंदी आहे उहा क्रिएटिविटी हूंदी आहे। ॿार जे अंदरि हिकिड़ी तख़लीक़ी सलाहियत हूंदी आहे। उन तख़लीक़ी सलाहियत खे उस्ताद जो कमु आहे त उनखे हिकिड़ो मोटिवेट करे जेके इहे जेके तख़लीक़ी सलाहियतूं आहिनि इहे डिस्कवरीज़ पैदा कंदियूं, इहे हिकिड़ी नवाण, हिकिड़ी सोशल चेंज, हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन, हिकिड़ी रिफॉर्म्स, हिकिड़ो इनकलाब, इहा सोच आणे सघंदी आहे जेका टैलेंट असां वटि मौजूदु आहे। पर असां उन टैलेंट खे हिकिड़ी प्राइमरी लेवल खां वठी हिकिड़ी सेकेंडरी लेवल खां वठी उनखे पंहिंजी हथनि सां ॼण त उनखे तबाह करे रहिया आहियूं, जंहिंखे असांखे उहा न करणु घुरिजे। त इन तालीमी इहे जेके सवाल आहिनि इन्हनि खे असां कहिड़े तरीक़े सां हल करे सघूं था? अच्छा, अक्सर जेके शागिर्द आहिनि उहे मां पंहिंजे तजुर्बे जी रोशनी में ॿुधायां थो, चवंदा आहिनि त असां एतिरा होशियार न आहियूं, फलाणो जेको असां तुंहिंजूं मार्कूं न घटि आहियूं, छो घटि आहियूं, इन जे करे मां एतिरो होशियार न आहियां, मां एतिरो पढ़ाकू न आहियां। उहो जेको ॿियो जेको फर्स्ट थो अचे न, इन जो ज़हन ॾाढो तेज़ अथव, इहो पढ़ाकू आहे, इहो असां पंहिंजो पाण खे कीअं अंडरस्टैंड कंदा आहियूं। पर मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई सम्झायां त इहा उहो ग़लति था ॻाल्हि कनि। जेकॾहिं हुनखे तव्हां हिकिड़ी फिल्म ॾेखारियो, हिकिड़ी मूवी ॾेखारियो 3 कलाक जी, हिकु दफ़ो ॾिसंदो उहो शागिर्द जेको चवे थो त मुंहिंजो ज़हन कमज़ोर आहे, मूंखे सबक़ यादि नथो थिए, उनखे तव्हां हिकिड़ी मूवी ॾेखारियो, उन खां पोइ उहो तव्हांखे 3 कलाकनि जी मूवीअ जी सीन टू सीन स्टोरी हाईलाइट्स उन डायलॉग तव्हांखे ॿुधाईंदो। त हिते इहो मौजूदो कीअं थी वियो? मां ॿुधायांव त हिनखे उहा फिल्म छो यादि रही, ॿिनि सबबनि जे करे। हिकु त हुनखे उहा सॼी फिल्म सम्झ में आई, ॿियो त हुन इहा फिल्म दिलचस्पीअ सां ॾिठी। इहे बि जेके आहिनि से पैरामीटर्स कैरेक्टरिस्टिक्स खपनि था। हिकु तव्हांजो इंट्रस्ट हुजणु घुरिजे कंहिं शोबे में जेको तव्हां पढ़ो था त हुनमें तव्हांजो इंट्रस्ट जेकॾहिं हूंदो, ऐं ॿियो जेको सभ खां अहम आहे पैरामीटर्स उहा अंडरस्टैंडिंग। त हाणे मां इन सॼे जेके प्रॉब्लम्स आहिनि असांजी सोसाइटी जा जेके तालीम जे हवाले सां उन जे सिलसिले में मूं वटि कुझु तजवीज़ूं आहिनि जेके मां पेश करणु थो चाहियां। सभिनी खां वॾो मसइलो असांजे तालीमी निज़ाम जो इहो आहे त असांजो सॼो जेको तालीमी निज़ाम आहे उहो अंडरस्टैंडिंग जे बजाए यादगिरी ते बीठल आहे।
हाफ़िज़े जो टेस्ट असां वठंदा आहियूं, प्राइमरी खां वठी सेकेंडरी खां वठी हायर एजुकेशन ताईं। हाणे हाफ़िज़ो हिकिड़ी तमामु नंढी हिकिड़ी शइ आहे, सबक यादि करणु थी सघे थो मुंहिंजो ज़हन एतिरो मां यादि करण में एतिरो तेज़ न हुजां, ॿियो को माण्हू मूंखां वधीक हुनजो हिकिड़ी मेमरी जी हिकिड़ी स्किल थींदी आहे, पर इहा स्किल कंहिं माशरे जी सभ खां अहम तरीन स्किल न हूंदी आहे। पर असांजो सॼो जेको सोसाइटी जेको तालीमी निज़ाम आहे उहो रुॻो हाफ़िज़े जी टेस्ट वठंदो। तमामु घणो ज़रूरी इहो आहे त जेसि ताईं तव्हां सबक खे अंडरस्टैंड करे ऐं सम्झी नथा पढ़ो, इहा तालीम बेकार आहे। इहा तालीम उहा तालीम आहे ई न जेका क़ौम संवारींदी। तव्हांखे जेका शइ तव्हां सम्झी न आहे तंहिंखे यादि करण जो को फ़ाइदो कोन्हे। मूंखे जेकॾहिं तव्हां हिकिड़ो पेज आणे ॾियो ऐं मूंखे तव्हां चओ त हीअ फारसी में लिखियलु आहे, सॼो मूंखे यादि करे ॿुधाए, मुंहिंजे लाइ इन खां वॾो टॉर्चर, इन खां वॾो अज़ाब कोन हूंदो। पर जेकॾहिं उहा शइ मां सम्झंदुसि, उनखे तव्हां सम्झाईंदो मूंखे, त मां उन खां पोइ तव्हांखे यादि करण जी ज़रूरत न पवंदी। हिकिड़ी शइ जेका तव्हांखे यादि आहे, मां जेकॾहिं पुछां अॼु सुबुह तव्हां छा छा कयो, तव्हां मूंखे ॿुधाईंदो, छोजो तव्हांखे चङी तरह हुनखे अंडरस्टैंड कयो था। त इहा अंडरस्टैंडिंग तमामु ज़रूरी आहे। अदरवाइज़ रेटिफिकेशन जो जेको कल्चर आहे असांजे तालीमी निज़ाम में, इनखे असांखे टोटली हटाइणो पवंदो। ॿियो नंबर इहो आहे त असांखे हिकिड़ी सोचण, ॿार में हिकिड़ी सोचण ऐं सम्झण जी सलाहियत पैदा करणु उस्ताद जो फर्ज़ आहे। जेकॾहिं उन में सोचण ऐं सम्झण जी सलाहियत पैदा नथी थिए त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो केतिरियूं उन वटि डिग्री जा सर्टिफिकेट्स उन वटि आहिनि, हू माशरे में का बि कंट्रीब्यूशन करे न सघंदो। त इहो असां वटि छा थींदो आहे त जॾहिं को सवाल पुछंदो आहे प्राइमरी लेवल खां वठी, त क्वेश्चनिंग खे असां इनकरेज न कंदा आहियूं, रहंदो हुनखे डिस्करेज कंदा आहियूं। अच्छा, इन जा हाणे सबब कहिड़ा थी सघे थो, उस्ताद मथां इन करे डिस्करेज कंदो हुजे जो हुनखे हुन सवाल जो जवाबु न ईंदो हुजे। ॾिसो, शागिर्द हमेशह टीचर खां अॻिते वेंदो आहे ऐं उस्ताद खे इन ॻाल्हि ते फ़ख्रु थियणु घुरिजे जेकॾहिं हुनजो शागिर्द उनखे क्रॉस करे ऐं वधीक कामयाबियूं हासिल करे सघे, इहा त फ़ख्रु जहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हांजी क्लास में जेकॾहिं को अहिड़ो सुवाल पुछे जंहिंजो जवाबु तव्हांखे नथो अचे, तव्हांखे एप्रिशिएट करणु घुरिजे। तव्हांखे त इहो चवणु घुरिजे त तूं एॾो ज़हीन आहे, तूं एॾो सुठो सुवाल पुछियो आहे जंहिंजो जवाबु मूंखे बि नथो अचे। इहो बि चई सघेसि थो त सुभाणे भला इन सवाल ते सॼी क्लास खे असां असाइनमेंट था ॾियूं, सुभाणे तव्हां इन सवाल जी तयारी करे ऐं सुभाणे इन ते असां डिस्कशन कंदासीं। त इन क़िस्म जी क्वेश्चनिंग खे जेसि ताईं तव्हां इनकरेज न कंदो, सोचण सम्झण जी सलाहियत ॿारनि में पैदा न थींदी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां हिकिड़ो सुठो जेको आहे सो शागिर्द पैदा न करे सघंदो। हिकिड़ो कोटेशन तव्हां सां मां शेयर कंदुसि जेको एजुकेशन जे हवाले सां आहे त a mediocre teacher tells, हिकिड़ो जेको आम उस्ताद हूंदो आहे न उहो रुॻो ॿुधाईंदो आहे, हिकिड़ो जेको गुड टीचर आहे उहो एक्सप्लेन्स, गुड टीचर एक्सप्लेन्स, उहो थोरो वज़ाहत करे ॻाल्हि खे सम्झाइण जी कोशिशि कंदो आहे। जेको सुपीरियर टीचर हूंदो आहे, सुपीरियर टीचर डेमोन्स्ट्रेट्स, हू तव्हांखे करे ॾेखारींदो आहे। मिसाल तौर ते तव्हांखे मां चवां त हिकिड़ी साइकिल तव्हांखे हलाइण मां सेखारण लाइ केतिरा बि लेक्चर ॾियां त उहा तव्हांखे एतिरो सुठो सम्झ में न ईंदी, पर जेकॾहिं मां तव्हांखे साइकिल आणे तव्हांखे हलाइण लाइ चवां त तव्हां ॾाढो आसानीअ सां हुनखे त डेमोन्स्ट्रेशन तव्हां जेकॾहिं ॾींदो क्लासरूम्स में त ॿार खे वधीक सुठो सम्झ में ईंदो। ऐं हिन कोटेशन जो लास्ट जुमिलो इहो आहे त ग्रेट टीचर इंस्पायर्स। मां हिकिड़ो सवाल शुरू में इहो छॾियो त उस्ताद जो कमु ॿार खे पढ़ाइण न आहे, उस्ताद जो कमु ॿार में पढ़ण जो जज़्बो पैदा करणु आहे। छो जो ॿार खे पढ़णो सॼी उमिरि ॿार खे आहे, उस्ताद सॼी उमिरि हुन वटि मौजूदु न हूंदो, हुनखे उहा मोटिवेशन ॾियणी आहे शागिर्द खे, हुनखे हुनजे अंदरि इहा दिलचस्पी, इहा जस्तजू पैदा करणी आहे त जीअं हू सॼी उमिरि तालीम खे हासिल करण जी हिकिड़ी उन में हिकिड़ी जस्तजू पैदा थिए। इहो आहे उस्ताद जो असुल कमु।
टियों नंबर इहो आहे त असांजो जेको एग्ज़ामिनेशन सिस्टम आहे उनखे असांखे टोटली तब्दील करण जी ज़रूरत आहे। जेकी मां सवेर ॻाल्हि करे वियुसि त असांजो तालीमी निज़ाम सिर्फ़ु उनजो हाफ़िज़े जी टेस्ट वठे, इनखे चेंज करे तव्हांखे हाणे एग्ज़ाम ईअं वठिणो पवंदो त जीअं उनजी हिकिड़ी जेका अंडरस्टैंडिंग जी टेस्ट आहे उहा तव्हां वठो त ॿार उन सबक खे, उन लेसन खे, उन टेक्स्ट बुक खे सम्झो आहे या न सम्झो आहे। इन जे लाइ तमामु ज़रूरी आहे त हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कॉपी कल्चर त सफ़ा उनजो अॼुकल्ह जे दौर में पूरी डिग्रियूं हासिल करण जो दौर न रहियो आहे। अॼुकल्ह जे दौर में जेसिताईं तव्हां क़ाबिल न आहियो, तव्हांखे हर जाइ ते एंट्री टेस्ट आहे, हर जाइ ते तव्हांजो इंटरव्यू थींदो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन जेको आहे सो कॉपी कल्चर खे त मुकमल तौर ते उनजो ख़ात्मो आणणो पवंदो। हिकिड़ो ॿियो बि ज़रूरी आहे कल्चर ख़तमु करणु, जेको फियर कल्चर आहे, जेको मां सवेर ॻाल्हि करे वियुसि त ॿार स्कूल अचण ई नथो चाहे। प्राइमरी ते जेका मार आहे, जेका इंसल्ट आहे, हिकंदा ॿार तालीम खे इन करे छॾे वेंदा आहिनि जो हू हुते पंहिंजी बेइज़ती महसूसु कंदा। ॿारनि खे रेस्पेक्ट ॾियणु तमामु ज़रूरी आहे। ॿारनि जी इहा जेका उन में माना अहिड़ो हिनखे चइबो आहे कंड्यूसिव एनवायरनमेंट। तालीम सोचण सम्झण जी सलाहियत तॾहिं पैदा थींदी जॾहिं तव्हां क्लासरूम्स में अंदरि अहिड़ो हिकिड़ो फ्रेंडली एनवायरनमेंट रखंदो, अहिड़ो हिकिड़ो रेस्पेक्ट वारो, डिग्निटी वारो एनवायरनमेंट ऐं हिकिड़ो मज़े वारो एनवायरनमेंट पैदा कंदो, तॾहिं ॿार अचणु चाहींदो, सम्झणु चाहींदो, सोचणु चाहींदो। जेका हिकिड़ी असांजी क्लासरूम्स खे टोटली डिफरेंट करण जी ज़रूरत आहे। ॿियो तव्हांखे क्लासरूम्स में इंटरएक्टिव सेशन्स रखणा पवंदा। ईअं न आहे त बसि टीचर आयो, हुन हिकिड़ो लेक्चर ॾेई सबक़ पढ़ाए हलियो वियो, जेसिताईं ॿार तव्हां सां सवाल जवाब नथो करे, तव्हां सां डिस्कशन नथो करे, हुनखे कुझु शयूं सम्झ में अचनि थियूं, कुझु शयूं सम्झ में नथियूं अचनि, त इन खां सवाइ तव्हां हुनखे नथा करे सघो। ॿियो हिकिड़ो विजुअल इफेक्ट आणणु क्लास में तमामु ज़रूरी आहे। ॿार खे जेको तव्हां जेके ॻाल्हाईंदो त उहा ॻाल्हाइण ॿार खे एतिरो सम्झ में न ईंदो। ॿार जी जेका नफ़्सियात आहे, हुनजी जेका ज़रूरत आहे, हुनखे जेका शइ तव्हां ॾेखारींदो उहा वधीक हुनखे सम्झ में ईंदी। इन लाइ हिकिड़ी मां तव्हांखे आइडिया ॾियां, ॾाढी सिंपल आइडिया आहे। ॾिसो, मां सम्झां थो त असांजे स्कूलनि में फैसिलिटीज़ जी तमामु घणी घटिताई आहे। जेका सवेर ॻाल्हि थी, तमामु घणा मसइला आहिनि, उहे बिल्कुलु मसइला पंहिंजी जाइ ते बजा आहिनि, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां करे उनजे बावजूदि बि करे सघूं था। मिसाल तौर ते अॼुकल्ह हर कंहिं वटि मोबाइल आहे। तव्हां वीडियोस, तव्हां तस्वीरूं, तव्हां इहे लेटेस्ट गैजेट्स यूज़ कयो। क्लासरूम में तव्हांखे जेके शयूं आहिनि, तव्हां ॿारनि खे तव्हां तस्वीरूं ॾेखारे सघो था, तव्हां वीडियोस ॾेखारे सघो था, तव्हां मैप्स ॾेखारे सघो था। इन्हनि जो तव्हां सहारो वठी पंहिंजे इन एजुकेशन खे वधीक जदीद बणायो। ॿियो हिकिड़ो तव्हां क्लासरूम में जेका इहा बोरिंग नेचर आहे, उनखे तव्हांखे ख़तमु करण जी ज़रूरत पवंदी। इन लाइ तव्हां ॿाहिरि मुल्क में छा थींदो आहे त अधु वक़्तु शागिर्द क्लास में हूंदो आहे, अधु वक़्तु क्लास खां ॿाहिरि हूंदो आहे। ॿारनि खे क्लास खां ॿाहिरि बि वठी वञो, दुनिया ॾेखारियो, सम्झायो, हिकिड़ी एक्सकर्शन्स ते वठी वञो। हिकिड़ी ॿी आइडिया मां तव्हांखे इहा ॾियां त तव्हां इनवाइटेड लेक्चर्स कराईंदा कयो। जेके बि उस्ताद आहिनि पंहिंजे शोबे में हर महीने घटि में घटि हिकिड़ो इनवाइटेड लेक्चर या हिकिड़ो सेमिनार ज़रूरु करायो। इन सां ॿारनि में हिकिड़ी इंस्पायरेशन पैदा थींदी आहे। तव्हांजो जेको टीचर आहे उनजे मुक़ाबले में तव्हां यूनिवर्सिटी प्रोफेसर खे घुरायो। बायोलॉजी मिसाल सां सबक़ आहे, तव्हांखे यूनिवर्सिटी प्रोफेसर खे जेकॾहिं ॿुधाईंदो त ॿार हुन मां हिकिड़ी तमामु घणी हिकिड़ी इंस्पायरेशन वठंदो। ऐं इहा ई मां ॻाल्हि कई त ॿारनि खे उहा हिकिड़ी मोटिवेशन जी ज़रूरत हूंदी आहे, इंस्पायरेशन जी ज़रूरत हूंदी आहे। पोइ हू सॼी ज़िंदगी हुन जस्तजू में पाण ई हलणु शुरू कंदो आहे। ॿियो हिकिड़ो आख़िरी मुंहिंजो पॉइंट इहो आहे त अॻे हूंदा सालियाना इम्तिहान, उन खां पोइ यूनिवर्सिटीज़ में सेमेस्टर सिस्टम थियो, मिसाल 6 महीननि जो या 4 महीने जो सेमेस्टर थींदो आहे। हाणे दुनिया हिते पहुती आहे त वीकली टारगेट्स मुक़ररु कयो। ॾाढो ॾुखियो आहे हिकिड़ो सॼे साल जो हिकिड़ो सॼो माण्हू सबक़ यादि करे उन खां पोइ वञे, इहो पेनफुल आहे। एजुकेशन खे थोड़ो आसान बनायो, हुनखे ॿारनि लाइ अज़ाब न बनायो। हफ़्ते जा हिकिड़ो सबक़ पढ़ो, हफ़्ते जे आख़िर में तव्हां 5 ॾींहं जेकॾहिं तव्हां वटि आहिनि, 6 ॾींहं आहिनि, 4 ॾींहं तव्हां सबक़ पढ़ायो।
5 ॾींहं ते हुन इम्तिहान वठो, 6 ॾींहं ते हुनखे एप्रिसिएशन सेरेमनी रखो, जंहिं सुठो सबक़ यादि कयो। त इहे उहे तजवीज़ूं आहिनि जेके मां ॿुधायूं, जिन जे तव्हांखे कंहिं क़िस्म जी फंडिंग जी ज़रूरत न आहे। हिकिड़ो उस्ताद ते इहा ज़िमेदारी वधीक अचे थी, जेकॾहिं हू पंहिंजी क्लास में हुन वटि लिबर्टी हूंदी आहे। असां पंहिंजी क्लास में भाषा हूंदा आहियूं, केरु असांखे हेड मास्टर या को चवंदो कोन त तूं हीअं छो थो पढ़ाए या तूं हीअं छो नथो पढ़ाए। तव्हां वटि हिकिड़ी मुकमल आज़ादी आहे, इन जो फ़ाइदो वठी तव्हां सिंध जी एजुकेशन में पंहिंजे लेखे हिकिड़ो वॾो इनकलाब आणे सघो था। तमामु महिरबानी। सॉरी जेकॾहिं मां घणो वक़्तु वठी वियो हुजां।